घोटकी में जिथे कंदकोट में पुरमन एहतजाज कंदड़ मुज़ाहिरीन ते तशद्दुद जो केस दाख़िल कियो वियो आहे। सिंध बार जे सॾ ते डिस्ट्रिक्ट बार खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई आहे। अहम ख़बर कंदकोट में पुरमन एहतजाज कंदड़ मुज़ाहिरीन ते तशद्दुद ऐं केस दाख़िल करण ख़िलाफ़ रैली कढी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं घोटकी मां आवाज़ जे रिपोर्टर मुश्ताक लगारी खां। जी मुश्ताक, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, कंदकोट में पुरमन एहतजाज कंदड़ मुज़ाहिरीन ते तशद्दुद ऐं केस दाख़िल थियण ख़िलाफ़ जेको आहे घोटकी में सिंध बार जे सॾ ते डिस्ट्रिक्ट बार खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो। रैली जी अॻवानी सिंध बार जे मर्कज़ी अॻवान अब्दुल कुमार, डिस्ट्रिक्ट बार जे सदर मुश्ताक अब्बासी, अली असगर प्यार, लियाकत अली मराणो, लाल बख्श भुट्टो, लाला आशिक अली पठान ने ॿियनि कई। रैली में सिंध खपे, सिंध खे अमन खपे, प्रिया कुमारी खे बाज़ाब कराए पुरमन मुज़ाहिरीन ते तशद्दुद ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी पुर कई वई। मुज़ाहिरीन चयो त जान मोहम्मद महार आम माण्हू पर कलम धणी जे काफ़िले जो बहादुर साफ़ इहो जान मोहम्मद महार मज़लूमनि जो आवाज़ हुयो। खेसि सखर विच शहर में बेदर्दी सां क़तल कयो, पर पुलिस अञा ताईं जेको रहसन कातिल जवाबदार जेके गिरफ़्तार न आहे करे सघी। जंहिं मां साफ़ ज़ाहिर त पुलिस उन्हनि बासर भुतारनि सां मिलियल आहे जेके असुल कातिल खे जी गिरफ़्तारी खां बचाए रहिया आहिनि। मुज़ाहिरीन चयो त 5 ॾींहं अॻु कशमोर में धरणो जारी रहियो, पर कंहिं ते बि तशद्दुद न थियो। त पोइ कंदकोट में पुरमन एहतजाज कंदड़ ते तशद्दुद ऐं केस दाख़िल छो कयो वियो आहे। कंदकोट में वकुला बिरादरी ते तशद्दुद ख़िलाफ़ पूरी सिंध में एहतजाज जारी आहे। असां वकुला बिरादरी कूड़नि क़दम खां घबराइण वारा न आहियूं। मुज़ाहिरीन निगरान सिंध हुकूमत ऐं सिंध खां मुतालबो कयो त कंदकोट में थींदड़ वकुला बिरादरी ऐं पुरमन शहरनि जे मुज़ाहिरीन ठीक है मुश्ताक, बड़ी मेहरबानी तव्हांजी अपडेट।